अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवर बाबाला मौजू कलाम वाकई खूब चयो आहे। आवाज़ में केतिरी ताक़त आहे, राग मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। अहिड़ी दास्तान क़दीम साज़ मौसीक़ीअ जो मोहबत, रूहानियत ऐं फितरत जी अक्कासी कंदी आहे। वाकई खूब चयो आहे। आवाज़ में केतिरी ताक़त आहे, राग मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। हिकु अहिड़ी दास्तान क़दीम साज़ मौसीक़ी जो मोहबत, रूहानियत ऐं फितरत जी अक्कासी कंदी आहे। ज़िंदगीअ में कॾहिं हिकु आवाज़ अहिड़ी बि हूंदी आहे, ज़िंदगीअ में कॾहिं हिकु आवाज़ अहिड़ी बि हूंदी आहे। माण्हुनि खे नुक़सान खां बचाइणु इंसाफ़ आहे ऐं उन ते कावड़ न करणु इख़्लाक़ आहे। वाकई खूब चयो आहे। आवाज़ में केतिरी ताक़त आहे, राग मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। हिकु अहिड़ी दास्तान क़दीम साज़ मौसीक़ी रूह जो मोहबत, मौसीक़ी जो मोहबत, रूहानियत ऐं फितरत जी अक्कासी कंदी आहे। हिकु आवाज़ जेका तव्हांखे ऊंदाहिनुमा रोशनीअ तरफ़, तंगीअ खां कुशादगीअ तरफ़, हिकु आवाज़ जेका तव्हांखे ऊंदाहिनुमा रोशनीअ तरफ़, तंगीअ खां कुशादगीअ तरफ़, जेका शइ हर कंहिं वटि कोन हूंदी आहे दुनिया में, इहा महांगी शइ अहसासु आहे। वाकई खूब चयो आहे। आवाज़ में केतिरी ताक़त आहे, राग मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। हिकु अहिड़ी दास्तान क़दीम साज़ मौसीक़ी जो मोहबत, रूहानियत ऐं फितरत जी अक्कासी कंदी आहे। ज़िंदगीअ में हिकु आवाज़ अहिड़ो बि हूंदो आहे, मुश्किल खां आसानीअ तरफ़। ज़िंदगीअ में हिकु आवाज़ अहिड़ो बि हूंदो आहे, मुश्किल खां आसानीअ तरफ़, नफ़्स खे हेठि दर्जे ऐं रूह खे मथे दर्जे तरफ़ खणी वेंदी आहे। वाकई खूब चयो आहे। आवाज़ में केतिरी ताक़त आहे, राग मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। हिकु अहिड़ी दास्तान क़दीम साज़ मौसीक़ी जो मोहबत, रूहानियत ऐं फितरत जी अक्कासी कंदी आहे। ॼण इख़्लास खां सवाइ को बि अमल पंहिंजो नतीजो पैदा करे कोन सघंदो। ॼण इख़्लास खां सवाइ को बि अमल पंहिंजो नतीजो पैदा करे कोन सघंदो। आलम इंसानियत जी शख़्सियत आलम इंसानियत सां इंस आहे। वाकई खूब चयो आहे। आवाज़ में केतिरी ताक़त आहे, राग मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। हिकु अहिड़ी दास्तान क़दीम साज़ मौसीक़ी जो मोहबत, रूहानियत ऐं फितरत जी अक्कासी कंदी आहे। दुआ जी तड़प जो तक़ाज़ो कंदी आहे, रूह जी तलब कैफ़ियत जो नालो आहे। या अल्लाह रिज़्क़ रूहानी ॾे, रिज़्क़ जिस्मानी बि ॾे। तूं पाण ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। मौला असां लाइ रिज़्क़ रूहानी, रिज़्क़ जिस्मानी अता करे हिम्मत तौफ़ीक़ ॾे। इन्न अल्लाह अला कुल शैइन क़दीर। आसूदगी अता फरमाए, खुशहाली अता कर। दुआ जी तड़प जो तक़ाज़ो कंदी आहे, रूह जी तलब कैफ़ियत जो नालो आहे। या अल्लाह रिज़्क़ रूहानी बि ॾे, रिज़्क़ जिस्मानी बि ॾे। तूं सभु ॼाणी थो, तोखे सभु मालूम आहे। मौला असां लाइ रिज़्क़ रूहानी, रिज़्क़ जिस्मानी अता करे हिम्मत तौफ़ीक़ ॾे। इन्न अल्लाह अला कुल शैइन क़दीर। आसूदगी अता करे, आसूदगी अता फरमा, खुशहाली अता कर।
रब असांजा असांखे दुनिया में बि भलाई ॾे ऐं आख़िरत में बि भलाई ॾे ऐं असांखे बाहि जे अज़ाब खां बचाए। बेशक इहो ई तौबा क़बूल कंदड़ रहम कंदड़ आहे। बेशक अल्लाह हर शइ ते कुदरत वारो आहे। अल्लाह रहीम रब करीम आहे। अल्लाह अल रहमान अल रहीम आहे। वाक़ई ख़ूब चयो आहे, आवाज़ में केतिरी ताक़त आहे, राग मौसीक़ी रूह जी ग़िज़ा आहे। हिकु अहिड़ी दास्तान क़दीम साज़ मौसीक़ी जो मोहबत रूहानियत फितरत जी अक्कासी कंदी आहे।